मंजूर अली वगण, ब्यूरो चीफ, सिंध एक्सप्रेस न्यूज़, कराची। कराची जे इलाइक़े पपरी में लांघा बिरादरी जी गॾिजाणी इत्तफ़ाक़ राय सां सिंध लांघा इतिहाद जोड़ी वियो। अॻवाननि पारां कराची में रहंदड़ लांघा बिरादरी खे मुतहिद करे फलाह बहबूद लाइ जाखोड़ करण जो अज़म। रिपोर्ट मूजिब कराची जे इलाइक़े पपरी में कराची जे लांघा बिरादरी पारां सिंध बलोचिस्तान लांघा बिरादरी जे चीफ मक़दम हाजी मोहम्मद रफ़ीक लांघा ऐं सीनियर बुज़ुर्ग अॻवान ग़ुलाम सरवर लांघा जी सरबराही में गॾिजाणी कोठाई वई, जंहिंमें इत्तफ़ाक़ राय सां सिंध लांघा इतिहाद जोड़ियो वियो। उन मौक़े ते अॻवाननि चयो त कराची अंदरि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में लांघा बिरादरी रहंदड़ आहे, जॾहिं त सभ खां वधीक पपरी में अटिकल 300 घर ऐं 2000 रजिस्टर्ड वोट लांघा बिरादरी जा आहिनि। उन्हनि समेत सिंध जे राजधानी वारे शहर कराची में लांघा बिरादरी खे मुतहिद करण लाइ 10 रुकनी ऑर्गेनाइज़िंग कमेटी जोड़ी वई, जिनमें अनवर लांघा, अल्लाह वसायो लांघा, हाजी गुलाम कादिर लांघा, गुलाम मुस्तफ़ा लांघा, गाजी खान लांघा, आबिद लांघा, अब्दुल अजीज लांघा, अब्दुल रसूल लांघा, हाजी बख्शल लांघा ऐं गुलाम मुस्तफ़ा लांघा शामिल आहिनि। मुक़रर कयल ऑर्गेनाइज़िंग कमेटी खे टास्क ॾिनो वियो आहे त उहा कराची जे समूरे लांघा बिरादरी खे मुतहिद करे संदन फलाह बहबूद लाइ कम करण समेत वोट रजिस्टर कराइण लाइ जाखोड़ कंदे गॾिजाणी जे सरबराहनि चयो त लांघा बिरादरी अॻु बि सियासी प्लेटफॉर्म खां हटी करे बलदियाती चूंडुनि में हिस्सो वरितो आहे। ईंदड़ वक़्त में बि बलदियाती चूंडुनि में भरपूर नमूने सां हिस्सो वरितो वेंदो त जीअं बिरादरी जा माण्हुनि जा बुनियादी मसइला आसानी सां हल थी सघनि। गॾिजाणी में शिरकत कंदड़नि अज़म कंदे चयो त हर ॾुख सुख जी घड़ी में हिक ॿिए सां बांह ॿेली थी बिरादरी जे हर फ़र्द जा भरजलो थींदा। उन मौक़े ते हाजी गुलाम नबी लांघा, उस्ताद रांझन लांघा, सदाम हुसैन लांघा ऐं ॿियनि पिण ख़िताब कयो।